दोस्तों आज ज़बरदस्त बेहतरीन अपडेट तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। धमाकेदार अपडेट आई है दोस्तों। तव्हां ॾिठो जीअं सिकू जेको आहे रुंडी जी धीउ ऐं रुंडी जी धीउ जेको आहे सिकू सां मुहबत जो इज़हार करणु शुरू थी वई। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हाणे जेको आहे बलाज इहो सॉरी चाकर ख़ान जे अॻियां जेको सफ़ाई पेश करे रहियो आहे हैदर या वरी होॾां नालो छा अथसि दोस्तो सिकू, उहे त ॿई बेगुनाह आहिनि। बहरहाल हाणे लालच जेका ॾिनी आहे हसीना बेगम जाबर ऐं क़ासिम खे, तव्हां मुंहिंजे भाउ यानी रुंडे खे मां हिकु करे छॾींदुसि, तव्हांखे पैसा ॾींदुसि, तव्हां इहो ज़हर वारो ड्रामो कंहिं ॿिए जी गिची में विझो या पंहिंजी गिची में विझो। यानी जीअं चाकर ख़ान जो शक मूंतां हटी वञे। चाकर ख़ान अगरि मूंखे भले सां ॾियण जी कोशिशि कई त पोइ मां फासी वेंदो, मां तव्हांजो नालो बि ॾेई छॾींदुमि। अहिड़े हिसाब सां हसीना बेगम वॾी चाल खेॾंदी, जाबर ऐं रुंडे वारनि खे कासिम वारनि खे पाण में अहिड़े हिसाब सां फसाईंदी, पाण इन मां निकिरी वेंदी ऐं पाण खे वॾो बचाइण जी कोशिशि कंदी। बहरहाल दोस्तों अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी आहे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। इहो पंहिंजो चैनल आहे, हिन ते तव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार असां ॾींदा अचूं था, अॻिते बि ॾींदा ईंदासीं इंशाअल्लाह।